बाबा हर माण्हू तो चए तू मुंहिंजी शादी कॾहिं बि कोन कराईंदे, पर मुंहिंजो रिश्तो दर दर ते वञी खपाईंदे। बाबा खुदा जे वास्ते मूं मथां रहम खा। मुझे अम्मा, मुझे न्याणी, मुझे जीजल, दुनिया भली छा बि चई, पर मां तुंहिंजो दुश्मन न आहियां बाबा। जेकॾहिं तोखे मुंहिंजी ज़ुबान जे मथां एतबार न आहे त भले तूं भाणे खां पुछी सघीं। अदी तूं सिको दा शादी करण पई चाहीं ऐं अम्मा मुराद दा शादी कराईंदई, तॾहिं त बाबा उन्हनि तां धोखो कयो आहे। तुंहिंजे मामे खां जान छॾाए मां तुंहिंजी शादी सिकुअ सां ई कराईंदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। पर सिकू वारा आया त तो हुनखे जवाब छो ॾिनो? अम्मा ये ॿारहाणी ॻाल्हि न आहे, सॼी ज़िंदगीअ जो सुवालु आहे। माई दिलशेर ॿई ॼणा वञी ने माई मलूका ऐं दिनूं ऐं सिकुअ सां ॻाल्हाए आया आहियूं। जेकॾहिं सिकू तुंहिंजे नाले ते जॻह जा कागज़ असांखे ॾिए थो त तुंहिंजी शादी सिकुअ सां ई थींदी, बसि न। बाबा पर मूंखे लिखत में कुझु बि न घुर्जे। यार बाबा अदीअ खे तुंहिंजी ॻाल्हि दिमाग़ में छो नथी वेहे? ओ मुंहिंजी प्यारी भेण, जेकॾहिं घर तुंहिंजे नाले हूंदो न त तुंहिंजी उते इज़त थींदी। हू न पर ठोया ई ठीकु आहे। सुभाणे शादीअ खां पोइ तोखे घर मां बेघर करे छॾे त पोइ असीं हुनखे छा कंदासीं? कहिड़ो हुनजो अंगूठो पटींदासीं? बाबा सिकू मूंसां मोहबत कंदो आहे, ईअं कॾहिं बि कोन कंदो। बाबा ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं हू तोसां प्रेम करे थो ऐं तोसां शादी करण जे लाइ तयारु आहे त पोइ मुंहिंजे ख़्याल में तुंहिंजो चवण बि वठंदो। पोइ वञी चईसि त घर जा काग़ज़ तुंहिंजे नाले ते करे ऐं तोसां लाऊं लही वञे। पर बाबा बसि हाणे बसि, मुंहिंजो तोसां इहो ई शर्त आहे। जेकॾहिं शर्त मञी थी त तुंहिंजी शादी तुंहिंजे मर्ज़ीअ जे मुताबिक़ थींदी, न त ॿिया रिश्ता खोड़। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।